महफ़िल जे मोर ऐं सदा पंहिंजी आवाज़ सां महकंदड़ माहौल वारे खे शान सुमरो जेको तव्हांजे साम्हूं ईंदो, जेको तमामु घणो प्यारो महिनत माण्हू आहे, शाह लतीफ़ तो जेका शाह जी भाई पेश कंदो उहा आहे शान सुमरो साहब। शान सुमरे साहब खे गुज़ारिश कंदासीं त उहो अचे ऐं पंहिंजी आवाज़ सां हिन महफ़िल खे निखारे। शान सुमरो।
अल्लाह